हथन ते छा थई रोई चठो अम्मा सकीना जे मरण जो सामान। अल्लाह अकबर। जनाबे सजाद वेण जे भरसा जे जदो वेण बाबो मिलन आयो थे। तजुर्बो कयो हूंदो के भी न्याणी के माओ क्षमा ताणनी आ न्याणी चवंदी कुछ न थस। दरवाजे जे बाहर पासे जे भी चवंदी आ हाणे भले मार शाम बाबो ईंदो उनके दाम ॾींदम मूंखे अम्मा मारियो आ हाणे तवज्जो तूं कर तोखे ताकत न है जो अर्शद सकीना जी गुरबत पड़े तो चुप करे बुधंदे बदल हथन ते भी जो सरल सीने ते रखी नवीद लबन सा लब मिलाए मोमिना पैरियों जुमलो दीजे बाबा जेके ईद ॾींहुं ठाराया है ॿियो भेण कई बाबा अमीरन जो नरम बिस्तरन ते थियूं सुधलन बाबा मां मिट्टीअ ते और मणवारा थियो जुमलो अहिड़ो पढ़ी जो शाम जो दरो दीवार हली रोई रोई चथी बाबा ॾिसो मां जैन ज़ालन में बुढ़ड़ी थी वई ओ बाबा मुझे मथे जा वार छो थी वया आहिनि आख़िरी जुमलो ॿुधोसि भेण हिन दुनिया मां वयस नवीद बास सजाद भेण जो जनाज़ो ॿाहिरि खणी आयो नंढड़ा ॿार नंढड़ियूं न्याणियूं घर में अची जमंदियूं अम्मा अचो ॾिसो त सही जनाज़ो हेठा खाइण वारा ॿई है मायूं करीब जी जमंदियूं क़ैदी केर मरी वई थई इमाम जदो मां गरीब जी भेण मरी भैया तो जरमण जडाम जो जुमलो रोई जमंदियो कैदी मैयत जो कपड़ो हटाए तो मोह ॾिसो इमाम जदो मुंहिंजा हथ ॿधल हिन पाण हटायो हटाए जॾहिं मल जो ॾिठन रोई जमंदियो कैदी इन जे रुखसारन ते कारा दाग छा जाइन इमाम जदो पीउ जो फ़ज़ल जमाडो हणंदो आयो।